बाबा जो खड़ छो छो काॾे वञा? काॾे वञे पढ़ो वञी न काॾे वञा सुञाणा तो तोखे काॾे वञा इहो खड़ी हली पर वञ यूनिवर्सिटी यूनिवर्सिटी में बिना दाख़िला आहे माण्हू पादर हणंदा। अरे दाख़िला करे छॾियूं न पैसा बि पिया न खण ₹1.5 लाख पिया मैं पिया आहिनि उहे बि खण वञ देरि न कर मूंखां पुछियो ई कोन एॾो प्लान ठाहे छॾी। हा ठाहे पोइ आखां सां पुछां अॻे पुछो ई त उन कम में सभु कामयाबु करे छॾिया अथई। एॾो गरो आहे न बम बम आहे या बम छाजो 4 साल निकिरी वञ 4 साल वापसि तोखे न ॾिसां 4 साल पढ़ी इम्तिहान पूरा करे पोइ अची आहे न त पोइ मूंखे सुञाणे थो पाड़ी। ठीक आहे इंशाल्लाह अल्लाह ख़ैर कंदो। ख़ैर कंदो ख़ैर थींदो पर वञ तूं पढ़ो वञी महिनत करियो बाप धारे छा आहियो भला की वञी किथे इल्मु पिरायो किथे खां सम्झ वधायो माना 4 साल वारो घर बना न न उते फियूं ॿियूं पीआरे छॾियूं सभु 4 साल जूं उते वञी रहो क्वार्टर मिलंदा हर शइ मिलंदी तोखे उते वञ एॾी हिदायत पढ़ण जी करे कायदे आज़म जहिड़ो सोट हुजेसि सोट हुजे या न हुजे इल्म सां छा आहे पढ़ाई सां कुझु कोन थींदी यार ॻाल्हि त सही आहे पढ़ाई त करणु खपे पढ़ाई कर को वरी ठीकु आहे पोइ बहरहाल मोकिलायूं था वरी तुंहिंजी 4 साल पढ़ वञी ठीकु आहे अल्लाह ख़ैर कंदो। हा पढ़ वञी ॾिसी त वठां हिकिड़े चकर तोखे ॾिसंदे छा बूबा छा ॾिसंदे वांदा छोरा न पढ़नि न की कनि हा गुना असांजो रत पीअनि वॾे जो ख़र्चु चवणो अठोणो महीने जो 60-70 हज़ार घर वेठे ख़र्चु थियनि छा कढूं वञी पढ़नि 2 लख 3 लख अजाया वञनि त वञण ॾे त वञी पढ़नि त सही कामरान जे करे ऑफिसर न थी आहे त पादरनि जी मथे छा थी वेंदी सुञाणे थो मूंखे 4 सालनि खां पोइ अभी मजा आएगा ना भिड़ो। सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। वे खैर जोर खुश खैर आई एम फाइन का आई कैन नॉट अंडरस्टैंड आई एम फाइन। अरे बाबा तोखे मूं पढ़ाइण लाइ छॾियो का टाइम कहे छा व्हाट यू वांट टू से हाँ अरे हिकु चरियो थी वे करे छा आहे नको तो वरंदी सवली थे तोखे मूं पढ़ाइण लाइ छॾियो का मूंखे चरे करण लाइ मूं तोखे मोकिलियो आई स्टिल गोइंग प्लीज टेक टी पुलिस किथे के खयो पुलिस तोखे उतां यू कैन नॉट अंडरस्टैंड माय लैंग्वेज यार हाँ लेंट जी गुजारी लेंट आउं त कोन थो सम्झां भला डॉक्टरीअ लाइ तोखे मोकिलियो या इंजीनियर जे लाइ मोकिलियो तोखे मूं मोकिलियो तूं चरियो थी अचो था का व्हाट यू वांट टू से यार दादा बाबा हाणे हिन सां करियूं कीअं अलाए छा पियो चए अरे तूं ॻाल्हि कर जेका असुल पंहिंजी ॻाल्हि हुई उहे आई कैन नॉट अंडरस्टैंड यार बाबा तूं कामरान आई है न यस यस अच्छी दाढ़ी मुझी ऐसे अगे जेकी ॻाल्हि आयूं था पाओ छॾी पा गई लो छा तूं पढ़ाई कहिड़ी ये पाकिस्तान जी इंडिया जी ॻाल्हि कहिड़ी पए मूंखे त ख़बर कोन थी पई पढ़ाई लाइ छॾियो कर नाउ आई एम इन अ ट्रबल प्लीज टेक टी पुलिस टैक्सी छा बाबा जेका अॻे ॻाल्हाईंदासीं उहा नथो ॻाल्हाई तूं कबूतरे लाइ थो करिए यू कैन स्पोक इंग्लिश बाबा आटी ॿोली छॾ खाए थो हिन करे पादर मूंखे कहिड़ी जा त चरियूं थी वियूं त ख़ुदा ख़बर मूंखे त ख़बर कोन थी पए ॾिसे हले छा ॾिसे सवली ॿोली कर जेका खाए न पादर हलाए यूनिवर्सिटी पर ख़र्चा हेॾा करे 2-2 लख रुपया 5-5 8-8 लख करे ख़र्चो मागे हलाणा तूं प्लीज आई एम रिलैक्स अरे बाबा तू बोली सवली कर आऊं समझई को लिली अरे छा लिली कहिड़ो तो दर्द थी तोखे आई एम स्लीपिंग नाउ हाँ तो प्लीज लाई बाबा ॻाल्हि कर सवली न त आऊं लाया तो पेर मां हिन घड़ीअ थोड़े तो हुआ छा पियो प्लीज डू नॉट डिस्टर्ब फासी वियासीं छॾे मां गई अंग्रेज मां अजमेर ते थियो क डीसी ते थियो बाबा तूं पिंड जी ॿोली ॻाल्हाए पंहिंजी जेका असुल आहे उहा ॿोली
प्लीज डू नॉट डिस्टर्ब। प्लीज कुझारी हो तू ॻाल्हाए जे पागे ॻाल्हाईंदो माइत्राणी ॿोली। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हाणे इहे ॻाल्हि करे न अॻिते हाउ आर यू? तूं वटि तव्हांजी ॿोली ॻाल्हाए। दादा कहिड़ा हाल आहिनि? राह ईअं न करी हुई मोतरा थो खाए राह गुनाह जो। हाँ खुश आइए खाए रे तरक़ी करण कोन ॾींदा आहियूं। तरक्की लगे इतनी ये तरक्की है तो जी।